नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट खां ख़बर ॾींदा हलूं त कंदकोट वेझो बडाणी लॻ ॻोठ सखी नूर हसन भुट्टो वटि दरिया जे के बचा बंद 13-14 मेल वटि पत्थरनि जी पचिंग जो कम तेज़ी सां हलंदड़ कमज़ोर बंदनि जी मरम्मती कम जो टेंडर हाफ़िज़ रब नवाज़ चाचड़ खे ॾिनो वियो, जॾहिं त बंद जे अंदरें पासे खां 8 फुट हेठि खोटराई ऐं वेकिरो 43 फुट करे अपरनि ऐं पत्थरनि जी मज़बूती पचिंग कई पई वञे। पाणी जी चाड़ सबब बंद पचनि करे भर पासे जा ॻोठ लॾ पलाण करे विया आहिनि। बंद जो मरम्मती कम शुरू थियण खां पोइ ॻोठाण में ख़ुशी वारी लहर छांइजी वई, जॾहिं त चीफ इंजीनियर गुड्डू बैराज मोहम्मद शरीफ़ सां राब्तो करण जी कोशिश कई त मौक़िफ़ ॾियण खां लेवायो वियो आहे। संदसि फोन नंबर बंदि करे छॾियो, जॾहिं त बख्शापुर बडाणी लिंक रोड ते क़ाइम BS फीडल गुड्डू पुल जी हालत ख़राब हुजण सबबि रोड़ी खां पत्थरनि जे भरियल डैम्पर खे वॾी मुश्किलातुनि मां गुज़रणो पवे थो। पुल मथां वज़नी गाॾियुनि जी गुज़रण सबबि कंहिं बि वक़्तु वॾे हादसे जो अंदेशो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।